साहब हे वठो 2 कप चांहि। मां पंहिंजो बदिलो वठी वठंदुमि, बाक़ी अॻिना जो कमु पाण पुलिस ॾिसंदी। कहिड़ो ज़ुल्म करे छॾियो थी, तूं उन्हनि खे सुञाणी तो आहीं भई केरु आहिनि? अरे भाई रहू, 2 ॼणा हेॾे अचो। इनखे इन कम जे लाइ मां पाण चयो आहे, तूं हाल पंहिंजो कम कर, छॾाए। कम थी वियो? हा साहब कमु थी वियो। हाँ। जीअं तव्हां चयो मां उहो ई कयुमि बाक़ाइदा। पोइ ठीकु आहे, हाणे जंहिं महिल इहे चांहि पी वठनि न जी साहब। त पोइ बर्तन खणण बि तूं पाण में जाईं। ठीकु आहे। ठीकु आहे, तूं पंहिंजो कम कर। ठीकु आहे। ऐं 2 चांहियूं मोकिल असां ॾे। जी जी साहब। मूंखे ॻाल्हि समझ न आई, तूं पुलिस वारे चवण ते छो लॻे? चंपल मुंहिंजी कटे छॾी। अरे तोखे समझ बि कोन ईंदी, तूं पंहिंजो कमु कर, पंहिंजा सोप साफ़ कर। सेठ जी जुती त कटे छॾियमि, हाणे अॻिना ॾिसां थो छा थो थिए। साहब ॾियो ख़बर, चांहि पी वरिती हुई न? हाँ हाँ, चांहि असां पी वरिती आहे। घणो मुंहिंजे मुंहुं ने न ॾिस, तूं पंहिंजा ख़ाली बर्तन खण। अरे ही छा थियो? मुंहिंजी जुती खे काहे कपियो आहे? केतिरी महांगी जुती आहे, ही मुंहिंजो ज़ुल्म थी वियो। अरे निभागा, तोखां सिवा असांजे सोले कोई ॿियो आयो ई कोन्हे, तूं ई मुंहिंजी जुती खे कपियो थी। साहब मोगा सेठ जुती जो कम किटली थी वियो, हाणे ॿुधा छा कयां अॻिनो? हेॾां फिरिया सिपाही, हाणे हली था सेठ खे ॿुधायूं त इन वारी जुती मां कटी आहे। हाणे मां तोखे न छॾींदुसि। हा ओ सेठ, हिनजे गिरबान खां छाड़ी ग़रीब आहे। साहब मूं जुती हिनी कपी आहे, इनजे करे हिनखे पकड़ी बैठो आं मां। इहा जुती इन पाण न कपी, इहा जुती मां पाण खुद कपी आहे। साहब पोइ तूं मुंहिंजी जुती छो कपी थी? मूंसां कहिड़ी दुश्मनी हुई तुंहिंजी? ऐं मां तोखे पहिरियों दफ़ा ॾिठो आहे। चुप, घणी बकवास न कर, मूंखे सॼी ख़बर आहे। ही जूतो तो वारो 2-3 हज़ारनि जो आहे। मुंहिंजी तोसां दुश्मनी आहे। साहब मूंसां तुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे? ॿुधाए त सही न, मुलाक़ात त पहिरियों दफ़ा थी आहे तोसां। कहिड़ी दुश्मनी आहे पुट? हाणे तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी। अरे बैरा, कल वाली ॻाल्हि इनखे तफ़सील सां त ॿुधाए। हा मोगा साहब, मां इनखे सभु कुझु ॿुधायां थो। कल हिन न ओ बैरा, अंधो थी वई छा? तो ख़बर न मां जुती पई आहे, तूं मां जुती ते पैर ॾिनो थी। ॼाणी वाणी मां जुती ते पैर ॾिनी बीठो आं। पर थी वञ जुतीअ सां। आ बोले साहब, कावड़ छो था कयो? प्यार सां बि समझाए सघो था। मूंखे चंबो छो आयो वे, धिको छो ॾिनो वे? अरे हेरे 2 टके जा नौकर, तूं सेठ रमू सां ज़बान तो हणी। तो ख़बर न आहे त मुंहिंजी जुती केतिरी महांगी आहे ऐं क़ीमती आहे? कल ई वठी आयो आं 3000 जी। वञी पंहिंजे पीउ खे सॾे आ त मुंहिंजी जुती साफ़ करे वञे। हा ओ साहब, मुंहिंजे पीउ जो नालो न खण, जेको ॻाल्हाइणो थी मूंसां ॻाल्हा। बस कर रे टके जा नौकर, सेठ रमू सां तूं ज़बान थोणी। शायद इहा बि तोखे ख़बर न आहे त रमू केतिरो बदमाश आहे। एतिरो थी करे मूंसां ज़बान थोणी। अबड़े ए रमू, गरीब के छाड़, हल पान का बी जगह ते हलदा हूं। हां यार, मूड हल। खराब। अरे ओ बैरा, हेरे ता अच। जी साहब, हुकुम कयो। 2 चांहियूं दूध पती मोकिल असांजे लाइ। परेशान पियो लगी। ख़ैर त आहे? न साहब कुछ न, तव्हां वियो, मां तव्हांजे लाइ 2 कप चांहि जा खणी अचां। बी मां तोखे ॾिठो आहे, तुंहिंजे मुंह ते परेशानी आहे। तूं का ॻाल्हि पुलिस वारनि खां लिकाई थो। मूंखे ॿुधा सची तरह त छा ॻाल्हि आहे, छा मसलो आहे तोसां? थोड़ी देर पहिरियों हिते न हिकिड़ो सेठ आयो। रमू बदमाश? इन होटल ते हाणे बदमाश बि अचण शुरू थी विया आहिनि। सुभाणे वो ईंदो। हा ईंदो, रोज चांहि पीअण हिते ईंदो आहे। हा त पोइ जुती जीअं लाहींदो न, उनजी जुती तूं कैंची सां 2 बिज़ार कटे वेचजांइ। ठीक आहे। हिन गरीब तो वारी जुती ते पैर छा ॾिनो? तूं इनखे कुटको ॾिनो, धिका बि ॾिनई। हे गरीब छा हरू काम करे थो? इन जूं के जिम्मेवारियूं, घर आराइन जा ॿार बच्चा भुख ते वेठा आहिनि। हे गरीब रोज़ी करे थो, मेहनत करे थो। साहब मां तव्हांखे हथ बधा थो, मूंखे माफ़ कयो, गलती थी वई। तूं ग़लती न कई आहे, हिकु वॾो गलतान कयो आहे। ए ॾिस, मां तोखे बाहीं बधाई थो बेरा, मूंखे माफ़ करे छॾ। मां त तोखे कतई माफ़ न कंदुमि। बकाया साहब तोखे जेकी सज़ा ॾे, माफ़ करे या न करे। बेरा हाणे तुंहिंजो कमु न आहे, तूं पंहिंजो कमु कर। ठीक आहे साहब। बाहीं बधायो त मूंखे माफ़ कयो। वारो कर सिपाही, टंगो टोली करे थाणे ते खणी था हलूंसि। मोगे जी मार ख़बर न चार, हाल थाणे।